कराची रिपोर्ट काजी आसिफ कुरैशी। टीएमसी मलीर जे चेयरमैन जान मोहम्मद बलोच डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब मलीर जे नवन चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकबाद ॾींदे चयो त सहाफ़त मुल्क जो अहम तबो आहे जेको दुनिया जूं ताज़ियूं ॼाणूं अवाम ताईं तेज़ी सां पहुचाए थो। हर सहाफ़ी जी ख़िदमत खे सराहींदे खेनि सलाम पेश कयो। हुन चयो त सियासत में सहाफ़त जो पाण में गहरो तालुक आहे। डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब मलीर हमेशह ग़ैर जानिबदार ऐं अवाम दोस्त किरदारु अदा कयो आहे। चेयरमैन वाइदो कयो त सहाफ़ियुनि जे भलाई मसइलनि जे हल ऐं सहूलियतुनि जी फराहमी लाइ हर मुमकिन क़दम खंया वेंदा। हुन वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में कराची में तरक़ियाती कम तेज़ी सां जारी आहिनि ऐं शहर जी बहितरी लाइ संजीदा कोशिशूं कयूं पियूं वञनि। तक़रीब जे आख़िर में चेयरमैन तरफ़ां नवन चूंडियल उहिदेदारनि खे सिंध जे सक़ाफ़ती सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पिण ॾिना विया।